गाइस अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू अ ब्रांड न्यू व्लॉग। आज जो है वो चांद रात है, आज चांद रात है, लेकिन अभी जो है वो सूरज दिन है। यानी कि आफ्टर इफ्तार में जाऊंगी मेहंदी लगवाने। अभी हमारे घर में जो है वो मेहमानों की इफ्तार है। तो छा सीन तो तव्हां ख़बर आहे न त मुंहिंजी स्किन माशाल्लाह 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 केॾी सुठी आहे, तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे। हे चेक कयो, ते रोशनी न पई अचे। मां चयो मां तव्हांखे थोरो पंहिंजो हसीन चेहरो ॾेखारे छॾियां। सो एनीवेज़ अॼु मूंखे ॾाढा पिंपल निकिता आहिनि ऐं मूंखे कॾहिं बि पिंपल न निकिरंदा, लेकिन सुभाणे इवेंट आहे, ईद आहे, उन जे करे हिकु बि न, ॿ बि न, टे बि न, चारि बि न, 5 दाणा हिकिड़े ॾींहुं। सुबुह मां 9 वॻे उथी आहियां व्लॉग एडिट करण जे लाइ, कुझु बि न हुयो, लिटरली 10 वॻे ई सॼा पिंपल थिया आहिनि। फ़िलहाल अहिड़ी बग नथा कयूं, छो त सुभाणे जो व्लॉग पाण खे कंटिन्यू हिन ई व्लॉग में करिणो आहे। सुभाणे ईद ई मिलंदी, हर शइ सुभाणे ई थींदी। अॼु पाण जो कान हिन व्लॉग में सिर्फ़ु इहो एड कंदासीं त मेहंदी लॻे थी ऐं कहिड़ी थी लॻे। तब तक के लिए स्टे कनेक्टेड विद मी। शाबाश बेटा। गाइस हेॾा मेहंदी अलग थी लगे। गाइस असली चांद रात सेलिब्रेट करें। ही डिज़ाइन एरे डिज़ाइन कोने, बिना डिज़ाइन जेती लगे। वाह वाह, एरे कमी भी आहे लॻो पियो आहे। हेठि गिलम विछा पिया आहिनि गाइस, लाइट कोने, हिन जे करे हिते था लॻ रहा आहिनि। Hi guys, I am back with my मेहंदी। So it's मेहंदी लुक। इत्तिकाफ में जो बैठी हुई थी वो वापस आ गई हैं। ये रही एक बहन, ये रही दूसरी बहन जिसने मेहंदी लगवा ली है, और मैंने लगवाई है हिना बाय नैना लाडकाना उससे। सो अभी मैं घर आ चुकी हूँ और हमने जो है वो मिनी सेटअप किया हुआ है क्योंकि हमें फ़ोटोशूट करवाना था। तो अभी जो है वो मैंने ये मेहंदी लगवाई है, यहाँ से देख लें और यहाँ से देख लें, यहाँ से हाँ जी, ये लगवा रहे हैं। अभी ये चीज़ें हो रही हैं फिलहाल। The next day. ईद मुबारक आप सब लोगों को मेरी तरफ से बहुत 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 ही सारी ईद मुबारक। तुम्हारी तरफ से भी, मेरी छोटी बहन की तरफ से भी आप सबको मुबारक हो। लजीजा पे ठाया भैया, आधी बात में थे। हाँ जी, तो अभी जो है मैं आप लोगों को दिखाती हूँ कि मैं ये रात सोई थी और उसके बाद मेरे फेस पे मेहंदी लग चुकी है। ये सारी यहाँ से सारी ये सीन हुआ है। और अभी जो है वो मैं मीठा बना रही थी, तो इसी वजह से मैं किचन में बैठी हुई हूँ और थोड़ी देर में हम तैयार होंगे और हम जाएंगे बाहर। जो मैंने पकाया है लजीजा वो तैयार हो रहा है। ओ माय गॉड, साना कलेजी ईमानी पे खायूं ना पर गाइस खाए वेंदा। सही है। फॉर गोश्त एंड कलेजी। आए हाय हाय हाय, हर कंहिंजे घर में न कुछ अहिड़ा माण्हू बि हूंदा अथव जेके गोश्त न खाईंदा आहिनि, पोइ हे खाईंदा आहिनि, छा चइबो आहे, चिकन। ऐं हेॾा सेफ समय जो पियो हले ईद वारे ॾींहुं बि एॾो असांखे इम्पोर्टेंट अथव इहो। अहिड़ा माण्हू हर कंहिंजे घर में हूंदा अथव न। तव्हां बि कमेंट करे मूंखे ॿुधाइजो तव्हांजे बि घर में अहिड़ो माण्हू आहे न जेको ईद वारे डे में गोश्त न खाईंदो आहे पर ही चिकन ज़रूर खाईंदो आहे। बाल जो है वो कर्ल कर लिए और आज मैंने किए स्ट्रेटनर से, बहुत ही अच्छे बने। और पहले जो है वो मैं बनाती थी बेबीलिस की मशीन से, वो भी बहुत ही अच्छे बनते हैं। कितना टाइम हो रहा है नानी? 150 हो रहा है। थोड़ी देर में हम तैयार होंगे और उसके बाद हम जाएंगे बाहर फ़ोटोशूट के लिए। और अभी जो है मैं नोनी के बाल कट करूँगी या फिर स्ट्रेट, जो भी करवाएगी वो करूँगी। लुक एट दिस बोथ गर्ल्स, हिननि जूं तैयारियूं घटि ई कोन पियूं थियनि। व्हाट यू गाइस आर डूइंग? करे वही है, करे हिन जा बि तैयार हो, छो हिन जा बि करे छॾींदा। तो जंहिंजा वार हमेशह कर्ल ऐं स्ट्रेट सुठा थींदा आहिनि। ही ॾिसो, में भी कर्ल कया हुई न, ही ॾिसो जेको मां ॾेखारियो हुयो ब्लॉग में, है न। एॾा सुहिणा थींदा अथसि बाक़ाइदा। हाय हाय माशाल्लाह। 1 hour later. ॾिसी सघो था मुंहिंजो रेड कलर जोड़ो आहे, लेकिन फुल लुक हींअर तव्हांखे न ॾेखारींदमि। हींअर मूंखे ई पिया लॻनि छा ही वारा नेल्स। मुंहिंजी कज़िन 3 नेल हणी वई आहे, हाणे हीअ चौथो पई हणे।
ज्वेलरी बॉक्स होॾां ई पियो आहे मूंखे ईदी मिली चुकी आहे हाणे इन्हनि पैसनि जे लाइ असां हलूं था ॿाहिरि हिननि मां कुझु खाऊं था छो त तव्हांखे ख़बर आहे न ईदी मिलंदी आहे त पेट में मतिलबु ॾाढा चूहा दौड़ंदा आहिनि त हलूं कोई ॿाहिरि कुझु खाऊं पियूं ईद मुबारक गाइस मानी था कहो ये सब ॾिसो था फाइनली मुंहिंजो फुल लुक ॾेखार यानी कि आउटफिट ईद जो इट्स फुली रेड ओ माय गॉड यानी कितनी औसम है यार चूड़ियाँ झुमके प्यारे प्यारे से और हम जो है वो अभी आ चुके हैं चारपुर पे लारे वाले अंदर खाना खा रहे हैं और हम जो है फ़ोटोज़ निकलवा रहे हैं क्योंकि धूप जो है वो निकल जाएगी तो हमें जो है पहले फ़ोटोज़ निकलवानी चाहिए और उसके बाद जो भी सीन होगा आप लोगों के साथ शेयर करेंगे सबना को असारे तरफ का ईद मुबारक होवे ठीक है ना ऐं ऑफिसर्स क्लब लाड़काना जो जेके भी आसन ना दियो उन सबना को ना ईद मुबारक होवे असारी तरफ बाहर भी है ना को ईद मुबारक तो सबना को ईद मुबारक होवे जेके लाड़काने का बाकी ईशा देवे तू आप से सिंधी देवे आवड़दी देवे ना मैं बस राइट तो सराय के जो भी आजा ब्लॉग तुसां जितों दे भी हो लाड़काना दे हो के बे शहर दे हो तुसां सबना को ना मुबारक सराय में भी मोटिवेट करे साईं सही है गाइस हुण असां वेंदे पे लारे को अच्छा मना एॾा ॻोल्हे सराय की गठ थोड़ा थोड़ा पार्ट मिले ही क्यों तुम्हें सिंधी च भी ॻाल्हाए उर्दू च भी ॻाल्हाए सराइकी भी ॻाल्हाए सां को मसला ही नहीं यार इत्थे भी कोनी गई केॾे ई आ गई केॾे आखिर मिट्टी वगैरह उसी वही जगह पे उसी लारी एॾे नहीं हां ऐसे फोटो छुटकी वंदी है मत आइदा ही हाँ हेलो भाई देखते पियूं यार इत्थे शायद ना चारकोल ते पूल पे ठहे चारकोल च अंदर ठहंदा पे शायद पूल पे ठहे कंस्ट्रक्शन तो ॾाढी सुठी है एडी प्यारी भी लगदी है माशाल्लाह चश्मे बदल रेड पाता ही तना हुआ है मस्त लगती ते आख्या तरह में खुश थी जम ना तो में को केर आख्या है ना सारे घर चले गाइस सब ना इथे फोटो शूट करावना आइन वे सब दे सब बस तारीख की तो इन सब ना पसंद दे सोनी सब गर्ल्स तकरीबन इथे ही आई हैं तारीख नहीं गाइस चढ़ी थी वयो तव सफाई ईदी दिनी तो मुके ईदी दिनी शर्म न तो अचेस न चवण में तू मुखा वडिया ईदी दे तू मुखा बाद में गलाई समझे थी ना फासा थी ना जे करे जेती तू को गलाई अच्छा तू बाद में गलाई बात कर माट करे वे तू ये मुखा वडिया ना हां हारू हारू गाइस वीडियो का खसे भी थी कसम से ये नहीं बेड़े पैसा तो ये नहीं बेड़े अच्छे हो गाइस छोकरा ये इधर मत दिखता इधर भी दिखता हां तू ये आने मुके आ बड़ी खाना अल्लाह ने चरे कयो तो या जूस पी चल जाए ना गाइस खर्ची तो ध्यान थी ना ने छा क्या ओया ओया आई तई ओया ओया आई तई ओया ईद वारो गानो चो ईद मुबारक छाजी मुबारक वञो वञी तव ईद कयो ईद भला तू न करी केड़ी हाणे न उंदा सारे मत न न न न न हरी गलाई ने बात मजा तू न गलाई हां प्यारी आई हाय गाइस एपिसोड प्यारी लगला प्यारी थी लगे हो यार इधर के प्यारी गलो हम करे तो मेहंदी दिखा रहे हो मेहंदी दिखो गाइस सबने दी डाडी खेले ईशा के आई बुतु बड़ा फोटोज कटिए चो थोड़ा गाइस प्ले चेंज की वजह से फोन
ईसा इसा ये ॻाल्हाईंदी आहे वीचारी ईसा खिसा ईसा ऐं शरबत इशार खे मां इशारा चवंदी आहियां ठीकु आहे न हिनखे शफ़क़ असांजे घर तां शफ़क़त नालो रखी छॾींदसि गाइस ये ईशा फोटो ही कढी अच्छा रशवती भैया ॾिसो था नदी तक याने ईशा असांखे छो ॻाल्हाइण छो अचो सही मुंहिंजो रहो खणी भॼन वतियूं गाइस रश थी वई आहे ॾाढी हिते सही आहे मुंहिंजो फुल लुक तव्हां ॾिठो हूंदो अॼु ही मूं नेल्स लॻाया आहिनि जेके मां घुराया हुया ब्लूम्स तां मुंहिंजो बैग खयांव संदुलू संदुली छा थो करे गाइस अञा माण्हू अचनि था त हाणे ई ॾिसो सभु अचनि था हाणे असां हाणे वञूं पिया घर हमेशह न लारी मुंहिंजे ई घर ईंदी आहे त हुनजो इहो शिकवा हूंदो आहे तूं मुंहिंजे घर नथी हले अॼु हुनजे घर त वञूं ईद जो डे आहे त उते वञी करे मानी शानी खाईंदासीं पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त मगन में गगन में लारी जे घर अची विया आहियूं ठीकु आहे न्यू सेटअप लॻायो अथई उहो ॿुधाए पई पंहिंजी किडनी बेच कर बस केरा बस या जेका उथण सां तोखे बेड ते नाश्तो थो मिले तयार थी थिए सही आहे उते ई उते शादी खां पोइ तोखे हाणे तूं थी पर कैमरा पाण थी कंदई तो ॾेखारे बि त मां हीअं कयां पई न मां हींअर न मूड मां आई आहियां न मटी बि आहियां अखियूं मटी न ॾह थी विया आहिनि न अञा मेकअप न लाथो आहे न बा मां वञा थी मां पंहिंजा नेल्स वग़ैरह सॼियूं ज्वेलरी वग़ैरह लाइ अच्छा हा जाई मां त पोइ टे चक्कर वञे थी वञा थी वञे त कोन थी वञा थी ॻाल्हि अधूरी छॾे ॾिनी मां बाबा पंहिंजो न मेकअप शेकअप लाइ आई आहियां शादी खां पोइ असांखे पचाइणो पवंदो पोइ पचाए ॾींदासीं हिक हिक खे सर्व कंदासीं उन खां बाद में शाम थी वेंदी फोटोस केरु कढंदो तूं ईअं अगरि मूंखे फोटोग्राफर न निकिरे सुठो पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तूं ईअं छो सोचींदी आहे त असां ई पचाईंदासीं सभिनीनि खे सर्व कंदासीं ॾिस हिन ॻाल्हायो न न मिलंदा छा असां उहे डिज़र्व नथा कयूं पर यार प्यार असांजी लाइफ प्यार सही आहे प्यार वो बढ़ता है जाओ घर की औरत के हाथों का खाना पचाइण अचे न सिर्फ़ पचाइण अचे ज़रूरी न आहे त वेठा पचायूं असां बि यार बस त कयो वरी सुभाणे उहो ई मेकअप शेकअप करणो पवंदो हिन जे करे मूं चयो त जल्दी में न मुंहुं धोई छॾियां कयो को मसलो लेंस पाए तूं लेंस न हा इहो मस्कारो पे लॻे तॾहिं एनीवेज़ बस पंहिंजो व्लॉग हिते एंड था कयूं उमेद आहे तव्हांखे ईद वारो व्लॉग पसंदि आयो हूंदो ईद जा 3 डेज़ पाण व्लॉग अपलोड कंदासीं तव्हां बस प्यार बरसाइजो ईअं ई सपोर्ट कजो अल्लाह हाफ़िज़ बाय बाय